बे न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ठचो खां खबर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ मोहम्मद अशरफ ख़ासकली जी रिपोर्ट मुताबिक़ कुछ ॾींहुं अॻु एसटीपी कारकुननि उमर नायो ऐं फाज़िल कलमतीअ खे खंभे गुम करण खिलाफ़ एसटीपी ज़िला सदर जलाल शाह ऐं नायब सदर नाथू बिरोही जी प्रेस कॉन्फ्रेंस। एसटीपी ज़िला सदर जलाल शाह ऐं नाथू बिरोही ऐं ॿियनि प्रेस क्लब मीरपुर साकरो पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कामरेड उमर नायो ऐं फाज़िल कलमतीअ खे संदसि घर मां कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि पारां बिला जवाज़ बिना कंहिं वारंट जे खंभे गुम कयो वियो आहे। इहो सरासर ग़लति अमल आहे। उन्हनि चयो त असांजी पार्टीअ जे कारकुननि खे कहिड़े ॾोह में खंभे गुम कयो वियो आहे। अगरि को ॾोह आहे त खेसि कोर्ट में पेश कयो वञे, न त सरासर सिंध जे माण्हुनि खे हीसाइण सम्झूं था। उन्हनि वधीक चयो त उमर नायो ऐं फाज़िल कलमतीअ खे फौरी तौर आज़ाद कयो वञे। अगरि असांजे कारकुननि खे आज़ाद न कयो वियो त सुभाणे घारो मेन नेशनल रोड ब्लॉक कयो वेंदो।